टीवी मीडिया ग्रुप पारां ऐलानियल सकाफ़ती ॾियारो सिंध जी वहदत ज़िंदाबाद सॼी सिंध जी हैदराबाद में बि जेके सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं आख़िरी मरहलनि में पहुची वियूं आहिनि। सिंधी ॾियारो जेको सिंध जी सकाफ़त आहे उहा हज़ारे साल पुराणी आहे। सिंध जे सकाफ़ती ॾियारे ईद जीअं मल्हाइण जे लाइ जेके शहरी पुरजोश आहिनि, हिते बि हींअर बि असां मौजूदु आहियूं हिकु शहरीअ सां गॾु जंहिं पंहिंजी गाॾीअ खे तमामु सिंधी सकाफ़ती शयुनि सां बहितर नमूने सां सिंगारियो आहे। उहे जेके सिंधी सकाफ़त जूं शयूं आहिनि तव्हां ॾिसी सघो था त सॼी जेका गाॾी आहे, असांजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे थो, जेका गाॾी आहे पूरी सकाफ़त जूं जेके शयूं आहिनि सिंध जी सुञाणप जे हवाले सां, सिंध जी सकाफ़त जे हवाले सां उन्हनि शयुनि सां पंहिंजी गाॾीअ खे सिंगारियो आहे। अचो त उन जेको आहे सिंध जो आशिक़ उन सां ॻाल्हायूं त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ऐं जेको सकाफ़ती ॾियारो आहे हू कीअं मल्हाईंदा। हर साल अलहमदुल्ला पंहिंजी धरती सां प्यार कयो था। हर साल असीं हिनखे ख़ूब शोर ज़ोर सां मल्हाईंदा आहियूं। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो, सिंध जी सुखड़ी पंहिंजो सुञाणप, सिंध जो घोड़ो, सिंध जी तलवार, कुआड़ी, सिंध जो नक्शो आहे जंहिंमें बिदलो माटी आहे, जंहिंमें अजरक आहे, जंहिंमें टोपी आहे, जंहिंमें माटा आहिनि। इहे सभु सुखड़ियूं असांजे सिंध जी सुञाणप आहिनि। अजरक असांजी 5000 साल पुराणी शइ आहे। सिंध असांजी पुराणी आहे अलहमदुल्ला। सिंध असांजी लतीफ़ी शहर आहे असांजो, जंहिंमें शाह बिटाई जो तंबूरो अचे थो, शाह लतीफ़ जो मज़ार अचे थी, कलंदर जी असांजी मज़ार अचे थी। ऐं ईअं ई अलहमदुल्ला असांजी अजरक, टोपी, झूला, पिंगा, खटूं, रक्षाऊं, टोपियूं, गाॾियूं अलहमदुल्ला असां सिंगारे करे पंहिंजी गाॾी खे, पंहिंजी धरती खे प्रमोट कयो आहे। पंहिंजी गाॾी खे असां सिंगारे ख़ूबसूरत कयो आहे। तव्हां जेको सिंध जो आशिक़ो जंहिं पंहिंजी गाॾीअ खे तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां सिंगारियो आहे, उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो इहो चवणु आहे त सुभाणे जेको सकाफ़ती ॾियारो सिंध जी वहदत ज़िंदाबाद धरती टीवी पारां जेको ऐलानियल सिरे हेठि असां बाक़ाइदे जेको आहे सुभाणे पंहिंजो जेको सकाफ़ती ॾियारो ईद जीअं मल्हाईंदासीं। हीअ जेका हिकु गाॾी आहे, अहिड़ियूं 5 खां 6 गाॾियूं ॿियूं बि असांजूं तयारु थींदियूं, जेके असां रैली आहे, रैलीअ जी सूरत में असां प्रेस क्लब वेंदासीं। उन खां अलावा पूरी हैदराबाद में हिन रेलियुनि ते गाॾियुनि में गश्त कंदासीं। धरती टीवी